शिकारपुर खां रिपोर्टर फ़कील कमालदीन मक्सी जी ख़बर। जमात इस्लामी ज़िला शिकारपुर के साबिक़ सदर अली असगर पहोड़ जमात इस्लामी के दफ़्तर में ॻाल्हाईंदे चयो आहे त रबीउल अव्वल जे बाबरकत महीने की शुरुआत थी चुकी है। जमात इस्लामी शिकारपुर के तरफ़ां मक़ामी हाल में सीरत नबी मोहसिन कायनात 5 रोज़ा अज़ीम अली शान कॉन्फ्रेंस 15 सेप्टेम्बर का 19 ताईं थी रही है। जैं कॉन्फ्रेंस में असांजा उलमा इकराम ख़िताब कंदा आहिनि। उन खां अलावा जमात इस्लामी शिकारपुर के तरफ़ां मेंबर साज़ी मुहिम जो आगाज़ अॼु खां शुरू किया वियो आहे। उन मेंबर साज़ी मुहिम जे लाइ अल्लाह वाला चौक ते कैंप पिण क़ाइम कई वई आहे। जमात इस्लामी शिकारपुर के दफ्तर में मौजूद आहियूं। हिते असां जमात इस्लामी ज़िले शिकारपुर साबिक़ सदर अमीर अली असगर पहोड़ एडवोकेट साहब मौजूद आहिनि। अचो त खां कुछ सवाल पुछूं। साईं, जेका रबीउल अव्वल जो महीनो मुबारक शुरू थी चुको आहे ऐं सीरत नबी कॉन्फ्रेंस में तव्हांजा छा प्रोग्राम आहिनि ऐं घणा ॾींहं हलंदो ऐं पंहिंजो ॿियो जेको आहे मुहिम मेंबर साज़ी तव्हां जेका कयो था पंहिंजो जमात इस्लामी जे तरफ़ों उहा कहिड़े तरीक़े कीअं थींदी उन बाबति असांखे वधाए ॾियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम साईं, वॾी महिरबानी। तो जमात इस्लामी हर साल जियां हिन साल भी रबीउल अव्वल जी बाबरकत भलारे महीने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं महीने में आमद थी आहे उन सिलसिले में हमेशा 5 रोज़ा सीरत कॉन्फ्रेंस कंदा आहियूं। मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते गुफ्तगू थींदी आहे। बिना फ़र्क़, बिना तफ़रक़े, बिना कंहिं तंज़ीम जी ॻाल्हि गुफ्तगू खां बालातर थी करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन दुनिया में आमद जो जेको मक़सदु आहे ऐं हिन दुनिया जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दीन जी दावत आम कई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो साबित करे ॾेखारियो उन दीन के शरई तौर ते अमलन धरती मथां नाफ़िज़ करे असांजे लाइ हिकिड़ो अमली जामियो पहिरायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ता क़यामत ताईं उन दावत जो ज़िम्मो उम्मत जे मथां आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ख़ुतबे में फरमायो त तव्हां वटि 2 शयूं छॾे थो वञा।